الرجيم بسم الله الرحمن الرحيم سيقول السفهاء من الناس ما ولاهم عن قبلتهم التي كانوا عليها قل لله المشرق والمغرب يهدي من يشاء إلى صراط مستقيم وكذلك جعلناكم أمة وسطا لتكونوا شهداء على الناس ويكون الرسول عليكم شهيدا وما جعلنا القبلة التي كنت عليها إلا لنعلم من يتبع الرسول ممن ينقلب على عقبيه وإن كانت لكبيرة إلا على الذين هدى الله وما كان الله ليضيع إيمانكم إن الله بالناس لرؤوف رحيم قد نرى تقلب وجهك في السماء فلنولينك قبلة ترضاها فول وجهك شطر المسجد الحرام وحيث ما كنتم فولوا وجوهكم شطره وإن الذين أوتوا الكتاب ليعلمون أنه الحق من ربهم وما الله بغافل عما يعملون ولئن أتيت الذين أوتوا الكتاب بكل آية ما تبعوا قبلتك وما أنت بتابع قبلتهم وما بعضهم بتابع قبلة بعض ولئن اتبعت أهواءهم من بعد ما جاءك من العلم إنك إذا لمن الظالمين الذين آتيناهم الكتاب يعرفونه كما يعرفون أبناءهم وإن فريقا منهم ليكتمون الحق وهم يعلمون الحق من ربك فلا تكونن من الممترين صدق الله العظيم अन क़रीब चवंदा बेवकूफ़ माण्हुनि मां कहिड़ी शइ फेरायो इन्हनि खे उन क़िबले खां जंहिं ते इहे हुया चयो त अल्लाह ताला जे लाइ आहे मशरिक़ ऐं मग़रिब हिदायत करे थो जंहिंखे चाहे सिधे रस्ते जे तरफ़ ऐं अहिड़ी तरह बणायोसीं असां तव्हांखे उम्मत भली ताकि हुजो तव्हां गवाह माण्हुनि ते ऐं हुजे रसूल तव्हां ते शाहिदी ॾींदड़ ऐं न बणायोसीं असां उन क़िबले खे जंहिं ते तूं हुए मगर हिन लाइ त ज़ाहिर कयूं असां या ॼाणूं असां त केरु थो ताबेदारी करे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ऐं केरु थो फिरे पंहिंजे खुड़िन भर बेशक इहा अलबत्ता वॾी आहे मगर उन्हनि माण्हुनि ते जो हिदायत कई अल्लाह ताला नाहे अल्लाह जो ज़ाया करे तव्हांजे ईमान खे बेशक अल्लाह ताला माण्हुनि सां मेहरबान रहम करण वारो आहे बेशक ॾिसूं था असां तुंहिंजे मुंहुं फेराइण खे आसमान में पोइ ज़रूर फेराईंदासीं असां तोखे अहिड़े क़िबले जे तरफ़ जंहिंखे तूं पसंदि थो करे पोइ फेरा तूं पंहिंजे मुंहुं मुबारक खे मस्जिद हराम जे तरफ़ ऐं जिथे बि हुजो तव्हां पोइ फेरायो तव्हां पंहिंजे मुंहनि खे उन जे तरफ़ बेशक जेके माण्हू ॾिना विया किताब अलबत ॼाणनि था त बेशक इहो हक़ आहे इन्हनि जे रब जे तरफ़ां आहे अल्लाह ताला इन्हनि जे अमलनि खां गाफ़िल न आहे ऐं कसम आहे जेकॾहिं हाणे तूं उन्हनि माण्हुनि वटि जेके ॾिना विया किताब हर मौजज़ो या हर आयत त न ताबेदारी कंदा तुंहिंजे क़िबले जी ऐं नाहे तूं ताबेदारी कंदड़ इन्हनि जे क़िबले जी ऐं नाहिनि कुझु इन्हनि मां ताबेदारी कंदड़ कुझु जे क़िबले जी कसम आहे जेकर ताबेदारी कंदे तूं इन्हनि जे नफ़सानी ख़्वाहिशुनि जी
बाद उन जे जो आयो तो वटि इल्मु, बेशक तूं तंहिं वक़्तु अलबत थी पवंदे बेइंसाफ़नि खां। जिन माण्हुनि खे ॾिनोसीं असां इन्हनि खे किताब, सुञाणनि था उन्हीअ खे जीअं जो सुञाणनि था पंहिंजे पुटनि खे। बेशक हिकिड़ी जमात इन्हनि मां अलबत लिकाए थी हक़ खे, हालांकि इहे ॼाणनि था हक़ तुंहिंजे रब जे तरफ़ां आहे, पोइ हरगिज़ हरगिज़ न हुज तूं शक कंदड़नि खां। सूरतुल बक़रा उन जो 17 रुकू ऐं ॿिए सिपारे सयक़ूल जो पहिरियों रुकू आयत नंबर 141 खां आयत नंबर 147 ताईं मुकम्मल रुकू जी तिलावत ऐं तर्जुमो पढ़ियोसीं। इन जो मुख़्तसर तफ़सीर हिन रीत आहे त पहिरीं आयत जो शान नुज़ूल, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीनतुल मुनव्वरा में हिजरत फ़रमाए आया ऐं आका अलैहिस्सलातु वस्सलाम खे बैतुल मुक़द्दस जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ण जो हुकुम हुयो। 17 महीननि ताईं या 16 महीननि ताईं हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम बैतुल मुक़द्दस जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ाई। पोइ जॾहिं 16 या 17 महीननि खां बाद में अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बैतुल्लाह जे तरफ़ मुंहुं करण जो हुकुम कयो त बेवकूफ़ माण्हुनि यहूदिन ऐं मुशरिकीन इहे सवालात एतिराज़ात करणु शुरू कया त कहिड़नि माण्हुनि इन्हनि खे क़िबले खां फिरायो आहे। अल्लाह सिं फरमाए जिन इहो एतिराज़ कयो इहे बेवकूफ़ माण्हू हुया। मशरिक़ बि अल्लाह जी, मग़रिब बि अल्लाह जो, ओला ओभर हर तरफ़ अल्लाह जो। अल्लाह जी मर्ज़ी आहे जंहिंखे हिदायत ॾे, हिदायत अल्लाह जे हथ में आहे। सिरात मुस्तक़ीम ते जंहिंखे अल्लाह ताला हलाए, अल्लाह ताला ई हिदायत जो क़ादिर मुतलक़ आहे। ॿी आयत में अल्लाह सिं फरमायो वकज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसता, असां तव्हांखे भली उम्मत बणायो आहे। तव्हां भली उम्मत हिन एतबार सां आहियो जो क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम खे घुराईंदो। अल्लाह साईं दरियात फरमाईंदो तूं क़ौम खे तबलीग कई। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम बारगाह इलाही में अर्ज़ कंदो साईं मां तबलीग कई। उम्मत खां पुछो वेंदो नूह अलैहिस्सलाम तव्हांखे तबलीग कई? उहे चवंदा असां ने मा जाअना मिन नज़ीर, असांखे कोई ड्रिजारण वारो आयो ई कोन। उते ई अल्लाह जे साम्हूं इनकार करे बीह रहंदा। हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह सिं फरमाईंदो शाहिद, गवाह, मसइले जे हल जे लाइ त शाहिद ई गवाह हुजनि। हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम बारगाह इलाही में अर्ज़ कंदो मूं वटि उम्मत मुहम्मदिया सलवातुल्लाह अलैहि वसलाम जी उम्मत आहे। पोइ उम्मत मुहम्मदिया इहा शाहिदी ॾींदी, गवाही ॾींदी त हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे क़ौम खे अल्लाह जे अहकामनि जी तबलीग कई हुई। पोइ उन्हनि खां सवाल थींदो त तव्हां त नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में हुयो ई कोन। असां नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में हुयासीं या उम्मत मुहम्मदिया नूह अलैहिस्सलाम जे ज़माने में हुई न हुई? पोइ असां इहो उम्मत मुहम्मदिया बारगाह इलाही में अर्ज़ कंदी असां ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको क़ुरान मजीद खणी आया उन में लिखियलु हुयो, असां क़ुरान में पढ़ियोसीं। असां क़ुरान जी तस्दीक़ कंदे गवाही ॾियूं था त नूह अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे क़ौम खे तबलीग कई। पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी हिन पंहिंजे उम्मत जी गवाही ॾींदा त बेशक मां क़ुरान ॿुधायो इन्हनि खे मुंहिंजी उम्मत सची आहे, नूह अलैहिस्सलाम बि सचो आहे। अल्लाह सिं फरमाया तव्हां भली उम्मत आहियो, तव्हां गवाही ॾींदड़ आहियो, तव्हां शाहिद आहियो, शाहिदी ॾींदव माण्हुनि ते। ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी पंहिंजी उम्मत ते गवाही ॾींदा त बेशक मुंहिंजी उम्मत सच थी चए, छो त मां उन्हनि खे क़ुरान में जेको अल्लाह से नाज़िल कयो उहो ॿुधायो हो। बाक़ी अल्लाह ताला तहवील क़िबला जे मसइले जी हिकमत ॿुधाई त पहिरियों बैतुल मुक़द्दस ॾे पोइ वरी बैतुल्लाह ॾे। ईअं छो अल्लाह साईं कयो? अल्लाह ताला फरमाए त इन में इहा हिकमत हुई जो असां ज़ाहिर कयूं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी केर था इत्तिबा कनि। जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल मुक़द्दस ॾे 17 महीना या 16 महीना
मोह करे नमाज़ पढ़नि पिया त यहूदी ख़ुशि थियनि पिया त असांजे क़िबले ॾे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोह करे पढ़नि था। अल्लाह ताला फरमाए त असां इहो ज़ाहिर करणु चाहियूं पिया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी करण वारा केरु आहिनि, फिरण वारा केरु आहिनि। पोइ तफ़सीरनि में लिखियलु आहे खोड़ माण्हू तहवील क़िबले खां बाद में मुर्तद बणिजी विया त इहो अॻु में हिननि जो हीउ क़िबलो हाणे हीउ क़िबलो इस्लाम खे छॾे विया, मुर्तद बणिजी विया। अल्लाह सी फरमाया मां तहवील क़िबला इन जे लाइ कई त ज़ाहिर कयां त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी करण वारा केरु आहिनि ऐं पंहिंजे खुड़िन भर फिरी वञण वारा केरु आहिनि। ऐं जंहिंखे अल्लाह हिदायत ॾिए थो उन्हनि माण्हुनि जे लाइ इहा का ॾुखी ॻाल्हि कोन्हे आहे उहे अल्लाह जे अहकामनि ते ईमान था आणनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कनि था। वमा कान अल्लाहु लियुज़िअ ईमानकुम, इन आयत जो शान नुज़ूल इहो आहे इन हिसे जो त इन ज़माने में 16 या 17 महीननि में जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैतुल मुक़द्दस ॾे मोह करे नमाज़ पढ़ंदा हुआ, उन दौरान जेके नबी साईं जा सहाबी सगोरा फ़ौत थी विया, पोइ जेके पोइ ज़िंदा सहाबा हुया उन्हनि जे दिलि में हिकिड़ो ख़्यालु आयो त इन दौरान जेके फ़ौत थी विया उन्हनि जे नमाज़ुनि जो अलाए छा थींदो। अल्लाह साईं इहा आयत नाज़िल कई त अल्लाह तव्हांजे ईमाननि खे ज़ाया न कंदो, तव्हांजी जेका बैतुल मुक़द्दस ॾे नमाज़ पढ़ियो अल्लाह वटि क़बूल आहे या ज़ाया न आहे। ऐं अल्लाह ताला बाझारो आहे, महिरबान आहे, कंहिं माण्हू जो कोई बि अमल साले अल्लाह साईं ज़ाया न कंदो आहे, भली नंढो हुजे। क़द नराक तक़ल्लुब वजहिक फ़िस्समा, इन आयत जो शान नुज़ूल इहो आहे त जेसि ताणी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 16 या 17 महीना बैतुल मुक़द्दस ॾे मोह करे नमाज़ पढ़ंदा, साईं जन बार बार पंहिंजो मुंहुं मुबारक मथे खणी आसमान ॾे ॾिसंदा हुआ, हिन लाइ त अल्लाह ताला मूंखे क़िबलो बैतुल्लाह जो बणाए ॾे। अल्लाह साईं इहो ज़िक्र कयो त असां तुंहिंजे मुंहुं मुबारक खे मथे खणण खे ॾिसूं था ऐं असां तोखे उहो क़िबलो ॾिनो आहे जंहिंसां तूं ख़ुशि थो थिए बैतुल्लाह जो, तंहिंजे करे तुंहिंजी ख़्वाहिश जे मुताबिक़, तुंहिंजी चाहत जे मुताबिक़ असां तोखे बैतुल्लाह क़िबलो बणाए ॾिनो आहे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे माण्हू खे हिकिड़ी जॻह सां बि फितरत ऐं मुहबत थींदी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं मुशरिकीन मक्का हिजरत कराई, साईं जन मक्कतुल मुकर्रमा सां मुखातब थी करे, उन जे पहाड़नि सां मुखातब थी करे ऐं उनखे चवनि पिया जेकॾहिं मूंखे हिजरत न कराइनि हा त मां कॾहिं बि तोखे जुदा न थियां हा। साईं जन खे मक्कतुल मुकर्रमा सां मुहबत हुई ऐं मदीनतुल मुनव्वरा खे अल्लाह ताला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे करे शरफ़ नसीब फ़रमायो। पोइ अल्लाह ताला फ़रमाए फ़वल्ली वजहक शत्रल मस्जिदिल हराम, हाणे असां तोखे हुकुम कयूं था त मस्जिद हराम बैतुल्लाह जे तरफ़ मुंहुं करे तूं नमाज़ पढ़। अल्लाह साईं पोइ इहो उसूल बणाए छॾियो जिथे बि हुजो फ़वल्लू वुजूहकुम शतरा, तव्हां क़िबले जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ो। हाणे माण्हू इहो एतिराज़ु कंदा आहिनि त साईं तव्हां बि गैरुल्लाह जी इबादत था कयो या काबतुल्लाह या बैतुल्लाह बि त हिकिड़ी कोठड़ी आहे ॾेई मुंहुं करे, असां काबतुल्लाह जो सजदो नथा कयूं, काबतुल्लाह जे आॾो नथा झुकूं, असांखे हुक्म रब्बानी आहे सिर्फ़ु उन जे तरफ़ मुंहुं करे नमाज़ पढ़ूं था, बाक़ी असांजी इबादत, असांजो सजदो, असांजो रुकू अल्लाह जी ज़ात खे आहे। त अल्लाह साईं फरमाए जिथे बि हुजो दुनिया में नमाज़ तव्हांखे हाणे बैतुल्लाह ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़णी आहे। जिन माण्हुनि खे किताब ॾिनो विया तौरात इंजील आले किताब आहिनि, इहे माण्हू ॼाणनि था त हक़ क़ुरान हक़ आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बरहक़ आहिनि ऐं अल्लाह साईं कंहिंजे बि अमलनि खां गाफ़िल न आहे। आख़िरी आयतुनि में अल्लाह ताला फरमाए वला इन अतैतल लज़ीना ऊतुल किताब बिकुल्लि आयतिन मा तबिउ क़िबलतक, इहे जेके यहूदी आहिनि, इहे जेके आले किताब आहिनि, इन्हनि जे मुतालबे जे मुताबिक़, इन्हनि जे चाहत जे मुताबिक़ हर हिकिड़ो तूं मौजज़ो आणे या हर हिकिड़ी आयत तूं आणे बि न त बि तुंहिंजी ताबेदारी कोन कंदा। न मञण खे त 9 कोटियुनि मुतालबा कंदा वञा, वरी पूरो कंदो वरी चवंदो हे, वरी उन खे पूरो कंदो चवंदो वरी हे, न मञण वारे खे 9 कोट आहिनि, उहो पियो कोट चाढ़ींदो। अल्लाह साईं फरमाए जेकर तूं हर हिकिड़ी आयत आणे त बि तुंहिंजे क़िबले जी ताबेदारी कोन कंदा ऐं तोखे बि इन्हनि जे क़िबले जी ताबेदारी करणी न आहे ऐं इहे हिक ॿिए जी बि ताबेदारी कोन था कनि। अॻिते अल्लाह ताला पंहिंजी वहदानियत, पंहिंजी कुदरत मुतलका ऐं अल्लाह ताला पंहिंजे अहदियत ऐं समदियत जो इज़हार हिन अंदाज़ सां फ़रमायो आहे, ए हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिल फ़र्ज़ वल महल, जेकॾहिं तूं इन्हनि जे नफ़सानी ख़्वाहिशुनि जे कढ लॻी पोइ इल्म खां बाद में त पोइ तूं बि इंसाफ़ वारो न चइबी, इन्नक इज़ल मिनज़ ज़ालिमीन, तंहिं वक़्तु तूं बि बेइंसाफ़ थी पवंदे।
माना जेकर इल्म खां बाद में माण्हू जेको आहे सही रस्ते वारनि जे कॾ नथो लॻे, इहो मुनसिफ़ न आहे, इहो आदिल न आहे। अल्लज़ीन आतैनाहुमुल किताब, बाक़ी यहूदियुनि जे लाइ अल्लाह सिं फरमाए जिन खे असां किताब ॾिनो आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ईअं सुञाणींदा हुआ जीअं माण्हू पंहिंजे पुटनि खे सुञाणींदो आहे। पंहिंजे पुट जे सुञाणे में माण्हू खे का दिक़त हूंदी आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबूवत खे ईअं सुञाणींदा हुआ, पर लयक्तुमूनल हक़, हक़ खे लिकाईंदा हुआ। वहुम यालमून, इल्म जे बावजूदु हक़ खे लिकाईंदा। हाणे बि खोड़ माण्हू अहिड़ा आहिनि, हाणे बि खोड़ मौलवी अहिड़ा आहिनि, हाणे बि खोड़ आलिम अहिड़ा आहिनि, हक़ हूंदे सूंदे लिकाईंदा आहिनि। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं माण्हू हक़ खे लिकायो क़यामत जे ॾींहुं अल्लाह साईं उनखे जहन्नम जी लगाम पाराईंदो। अल्लाह ताला हक़ खे लिकाइण खां बचाए। हाणे बि अहिड़ा आहिनि। अल हक़्क़ु मिर रब्बिक, अल्लाह जे तरफ़ों हक़ आहे, क़ुरान हक़ आहे, इन में कंहिं बि क़िस्म जो कोई बि शक कोन्हे। अल्लाह ताला असांखे क़ुरान मजीद खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ज़िंदगी रही त वरी इंशा अल्लाह ताला सुभाणे सूरह बक़रा जो 18 रुकू तिलावत कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु व अला आलिहि व सहबिहि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।